काज़िम प्रियाली जी गाढ़ी मोरी हाई स्कूल में सकाफ़ती तकरीब दौरान सिंधी गीतन ते रक़्स कयो वियो। इन हवाले सां तफ़सील लाइ ॾिसूं था न्यास सोलंकी जी ये रिपोर्ट। प्रियालो भरिसां यूसी गाड़ी मोरीअ में गवर्नमेंट हाई स्कूल मोरीअ में सकाफ़ती ॾियारो मल्हायो आयो। सिंध टीवी न्यूज़ तरफ़ां इनवान हेठि मज़हबी भाईचारो असांजी सकाफ़त मज़हबी भाईचारो असांजी मैशियत हेठि प्रोग्राम मुक़ररु कयो वियो। उन मौक़े ते सिंध टीवी न्यूज़ सां उस्तादनि शागिर्दनि पंहिंजा वीचार हिन रीति वंडिया। असां इहो चवंदासीं जेके छह केनाल चवनि था असां कढंदा सिंधु दरिया मां, असां इहो चवण था चाहियूं त उहे असां कॾहिं बि जेके छह केनाल न कढणु ॾींदासीं। सिंध असांजी 50,000 साल पुराणी मोहन जे दड़े जी सकाफ़त आहे। हीअ असांजी पुराणी प्यारे पैगम्बर सलाह खां हलंदी थी अचे, जंहिं प्यारे पैगम्बर सलाह ख़ुदि फरमायो त मूंखे हिंद ऐं सिंध खां ख़ुशबू थी अचे। उहा हिकु त ख़ुशबू दीन इस्लाम तब्दीली जेका शागिर्दनि चई, उहा तब्दीली जेका असांजी मुस्बत हुजे, पॉज़िटिव हुजे, उहा ज़रूरु असांजो हक़ु आहे। त उन्हनि में असांजा जेके रिपोर्टर जा ऐं सिंध टीवी जा असां नया शुक्रगुज़ार आहियूं, जिन हिन हाईलाइट्स कयो असांजे सिंध जे सकाफ़त खे। सकाफ़त खां सवाइ क़ौमूं न रहंदियूं आहिनि, लिहाज़ा असां ही अॼु सकाफ़ती ॾियारो मल्हाए पूरी दुनिया खे हिकिड़ो मैसेज ॾेई रहिया आहियूं त सिंधी असां हिकिड़ी ज़िंदा क़ौम आहियूं। असांजी उहा क़दीम सकाफ़त टोपी अजरक महिमान नवाज़ी ऐं हीअ अमन जी धरती आहे। लिहाज़ा असां हीउ जेको प्रोग्राम तरतीब ॾिनो आहे इहो ॿारनि में उनजी अवेयरनेस करण जे लाइ, ताकी ॿारनि में जेको आहे पंहिंजी जेका क़दीम असांजी सकाफ़त आहे, असांजो विरसो आहे। शागिर्दनि उस्ताद जो चवणु इहो आहे, सिंध मां असांजा उन जे कॾहिं बि दाड़ा क़बूल न कंदा। कैमरा टीम सां गॾु न्याज़ सोलंकी, सिंध टीवी न्यूज़, प्रियालो।